अस्सलाम वालेकुम वेलकम सालेबन एनसाइक्लोपीडिया चाला खुश आयो तो भी सही है। हाणे पाण फंडामेंटल्स ऑफ ज्योमेट्री जो डाउन चैप्टर आ 7th क्लास में हुन मां 10.3 एक्सरसाइज कंदासीं। ठीक है, इनमें भी ही तकरीबन ओड़े आहिनि जेका पहिरियों कयासीं। इन खां बाद में जेका ईंदा हू चेंज हूंदा, वरी हुन खां बाद भी जेका ईंदा हू भी चेंज कंदा। इंशाल्लाह ही पूरी एक्सरसाइज इनमें कंदासीं। हाणे इनमें पाण खे ॿुधाइणो आहे, पहिरियों जेको सुवाल आहे इनमें पाण खे ॿुधाइणो आहे त जेकी गिवन शेप्स मिलियल आहिनि पाण खे हू कांग्रुएंट आहिनि या सिमिलर आहिनि या को भी ना है, न कांग्रुएंट आहिनि न सिमिलर आहिनि, ही ॿुधाइणो। ठीक है, पाण खे अॻे ख़बर आहे त कांग्रुएंट कहिड़ी हूंदियूं आहिनि, जेकी शेप ऐं साइज़ जे हिसाब सां बराबरि हुजनि। शेप जे लिहाज़ सां हिकु जहिड़ी हुजनि ऐं साइज़ जे लिहाज़ सां बराबरि हुजनि त उहे छा हूंदियूं आहिनि, कांग्रुएंट हूंदियूं आहिनि। ही पहिरियों उन्हनि करे छॾी आहे, सेम शेप आहे ऐं सेम साइज़ आहे त ही कांग्रुएंट आहे। ॿी बि उन्हनि खे इहा सेम शेप आहे बट नॉट सेम साइज़। शेप सेम हुजे त छा हूंदो आहे, भले साइज़ चेंज हुजे त पोइ हू सिमिलर हूंदो आहे। जेकॾहिं सेम भी शेप भी सेम न आहे ऐं साइज़ भी जेकॾहिं साइज़ भी जेकॾहिं साइज़ ऐं शेप ॿई बराबरि न हुजनि त पोइ हू न सिमिलर हूंदी आहे, नीदर सिमिलर नॉर कांग्रुएंट। ठीक आहे, हाणे हेठि पाण ॾिसूं था। हिन में ॾिसो ॿई हिकु जेतिरियूं आहिनि ऐं हिकु जहिड़ियूं आहिनि त छा थींदियूं, ही कांग्रुएंट। हिते पाण सी लिखंदासीं। ठीक आहे, ही ॾिसो ही हिकु जहिड़ियूं त आहिनि, बाक़ी हिकु जेतिरियूं न आहिनि त ही छा आहिनि, ही सिमिलर आहिनि। ही ॾिसो ही ॿई हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं हिकु जेतिरियूं आहिनि त कांग्रुएंट। हिन में ॾिसो ही ॿई हिकु जहिड़ियूं आहिनि ऐं हिकु जेतिरियूं आहिनि, अॻिते पोइते जो ख़ैरु आहे, बाक़ी शेप ते हिकु जहिड़ी आहे। हिन जी शेप ॾिसो, हिन जी शेप ॾिसो ऐं साइज़ ॾिसो, ॿई सेम आहिनि त ही कांग्रुएंट आहे। ही ॾिसो हिन में छा आहे त हिन में न साइज़ मतिलबु हुन में एरिया केतिरो ईंदो आहे। हाणे हिन में एरिया वधीक न, हिन में एरिया घटि ईंदो त मतिलबु साइज़ हिकु जेतिरो न आहे ऐं शेप भी हिकु जहिड़ी न आहे। ॾिसण में ख़बर पए त मतिलबु ही पाण चवंदासीं नीदर सिमिलर नॉर कांग्रुएंट, मतिलबु न सिमिलर आहे न कांग्रुएंट आहे। ठीक आहे, नीदर सिमिलर ऐं नॉर कांग्रुएंट। ओके, हिन में ॾिसो हिन में भी न सेम साइज़ आहे ऐं न ई सेम शेप आहे। ही भी हिन वांगुरु नीदर सिमिलर आहे ऐं नॉर कांग्रुएंट। ओके थी वियो। बाक़ी अॻे ॾिसूं था पाण छा आहे। हाणे पाण ॿियो कंदासीं। हिन में छा आहे, राइट इन द सेमोस द कांग्रुएंट सेगमेंट फ्रॉम द फॉलोइंग। ही जेके भी सेगमेंट्स मिलियल आहिनि हिननि खे पाण सिंबॉलिक फॉर्म में लिखणो आहे, बाक़ी उन्हनि खे जेकी पाण में कांग्रुएंट्स आहिनि, जेकी पाण में कांग्रुएंट आहिनि। हाणे हिन में ॾिसो हिकु ॿ कयूं था। हिन जी मेजरमेंट घणी आहे, 3.2। हिन पासे वारी ॻोल्हियो 3.2, ही 3.2। पाण ईअं लिखी सघूं था, हिन जे साम्हूं लिखूं हिते ही पहिरियों नंबर। ठीकु आहे, त हेॾे साम्हूं लिखूं था ही पहिरियों नंबर। त पाण कीअं लिखंदासीं, MAB मथे लिख ऐं कांग्रुएंट बराबरि जी निशानी ॾेई ऐं मथे ही हिन ईअं पाइणो, मथे ही अलमंदा वांगुरु पाइणो। हुन खां पोइ ही लिखंदासीं पाण X1। ठीक आहे, मतिलबु ईअं इन्हनि खे सिंबॉलिक फॉर्म में पाण लिखी सघूं था, जंहिंजो छा हुजे, जंहिंजो साइज़ बराबरि हुजे। ही सेगमेंट्स आहिनि, हिननि जी मेजरमेंट बराबरि आहे। मेजरमेंट बराबरि आहे त मतिलबु ही पाण में कांग्रुएंट्स आहिनि। ऐं सेगमेंट्स आहिनि मतिलबु हिकु जहिड़ियूं आहिनि, लाइनूं आहिनि नी, लाइननि वांगुरु लाइन सेगमेंट आहे जीअं, त ॿई लाइन सेगमेंट्स आहिनि। बाक़ी हिननि जो वरी साइज़ भी बराबरि आहे, लेंथ भी बराबरि आहे, त ही पाण में छा आहिनि, कांग्रुएंट्स। ऐं उन्हनि खे लिखिजे कीअं, मतिलबु बराबरि जी निशानी ॾेई विच में मथे अलमंदा ॾियणो। हाणे ॿियो ॾिसूं त हिन खे फ़र्ज़ु कयो ॿियो पाण करार कयूं था, ही ॿियो कंसीडर कयूं, हिन खे पाण ॿियो कंसीडर कयूं था। हिन में छा आहे, DE जेकी सेगमेंट लाइन सेगमेंट, हिन जी मेजरमेंट घणी आहे, 5.1 सेंटीमीटर। हेॾे ॾिसो हिन जी आहे। त ॿियो जेको आहे हिन में पाण छा लिखंदासीं, DE मेजरमेंट ऑफ DE। ठीकु आहे, ही कांग्रुएंट आहे, बराबरि जी साइन ॾेई मथे अलमंदा। ऐं ॿियो छा जी, XZ जे मथे लिख। ईअं पाण हिन सभिनी खे लिखी सघूं था। MCQ अची सघे थो जंहिंमें ही पोइ ऑप्शन मिलियल हूंदा अहिड़ा, त पाण उहो कंदासीं। पाण खे ख़बर हूंदी त हिनजी साइन छा आहे, ही कांग्रुएंट हूंदो छा आहे, त पोइ ई पाण करे सघूं था। ओके आहे, बाक़ी तव्हां करे सघो था।
जेके न अचे हू ॿुधाए। हाणे पाण ही ॾिसूं था, हिन में चाहे राइट इन द सिम्बल्स द कांग्रुएंट एंगल फ्रॉम द फॉलोइंग। हिन के पाण भी साॻे तरीक़े सां ही सेगमेंट हुयूं, ही चाहिनि ही एंगल आहिनि, त हिननि खे पाण सिंबॉलिक फॉर्म में लिखणो। ठीकु आहे, ही पहिरियों जेको आहे हिन खे लिखूं था, हिन साइड बि पहिरियों नंबर, मतिलबु ही हिन जे साम्हूं था कयूं। हाणे पहिरियों हिन जी मेजरमेंट घणी आहे, ही एंगल आहे, एंगल जी मेजरमेंट घणी आहे ABC, हिते M ॾिजो, मेजरमेंट ऑफ ABC घणी आहे 60 आहे, त 60 वारो हेॾां ॻोल्हियो, ही 60 वारो। ठीकु आहे, कांग्रुएंट जी सेम साइन बराबर जी साइन मथे हलंद आहे, ऐं ही चाहे मेजरमेंट ऑफ PQR, ईअं बसि हिननि खे लिखी छॾिणो। बाक़ी ॾिसो ही 110 वारो आहे, 110 वारो, हिन खे बि ख़ाली विच में बराबर जी निशानी ॾियणी अथव, ही लिखी हिन वांगुरु ऐं ही लिखी छॾियो। ओके आहे, हिन में को मसइलो आहे? उमेद आहे मसइलो कोन हूंदो। ठीकु आहे, ऐं ही M जेकी मेजरमेंट वारो ही ॾियण जी ज़रूरत न आहे, ही भले तव्हां कटे बि छॾियो, ही मतिलबु M भले न लिखो, ही शो करे थो ख़ाली छा खे, मेजरमेंट खे। ओके आहे, M न लिखो। ओके आहे, M छो जो मेजरमेंट खे ख़ाली शो करे पियो, त ज़रूरी न आहे M लिखो। हाणे पाण फिल इन दी ब्लैंक्स कंदासीं, हिन में छा छा ॿुधाइणो आहे पाण खे। ॿुधायल आहे त जेकॾहिं मेजरमेंट हिकु एंगल जी ABC जी बराबरि आहे 100 जे, ऐं ABC कांग्रुएंट DEF एंगल जे, जो कांग्रुएंट में हर शइ बराबरि हूंदी आहे, साइज़ बि शेप बि। जॾहिं ही पाण में कांग्रुएंट आहिनि त हिन जी पोइ मेजरमेंट छा थींदी, हिन जी मेजरमेंट बि 100 थींदी। ठीकु आहे, हाणे पाण ॿियो ॾिसंदासीं, हिन में छा आहे त हिन में ॿुधाए थो जेकॾहिं मेजरमेंट ऑफ PQR एंगल जी बराबरि आहे मेजरमेंट ऑफ XYZ एंगल जे, मतिलबु ॿई एंगलूं पाण में बराबरि आहिनि, मेजरमेंट जे हिसाब सां ॿई एंगलूं पाण में बराबरि आहिनि, त हिननि एंगलनि खे पाण छा था लिखी सघूं, ही पाण एंगल जॾहिं मेजरमेंट जे हिसाब सां बराबरि आहिनि त पोइ ही एंगलूं छा आहिनि पाण में, ऐं ॿई एंगलूं आहिनि, ही न आहे त विच में हिकु लाइन सेगमेंट आहे या ॿी का शइ आहे, ॿई एंगलूं आहिनि, मतिलबु शेप बि सेम थी वई, ऐं साइज़ बि हुननि ॿुधाए छॾियो आहे, मेजरमेंट ॿिन्ही जी बराबरि आहे, त हिननि खे पाण चई था सघूं त ही पाण में कांग्रुएंट आहिनि, बराबरि जी साइन ॾेई मथे हलंदा। टियों ॾिसो त लाइन सेगमेंट हैविंग इक्वल लेंथ आर कॉल्ड, उहे लाइन सेगमेंट जंहिंजूं बराबरि लेंथ हुजे, लाइन सेगमेंट त ईअं ई आहिनि ऐं लेंथ बि बराबरि आहे, त हुनखे पाण छा था चई सघूं, कांग्रुएंट हू लाइन सेगमेंट्स आहिनि। चौथों ॾिसूं, एंगल्स हैविंग इक्वल मेजरमेंट्स आर कॉल्ड कांग्रुएंट एंगल। ठीकु आहे, एंगल जंहिंजूं कहिड़नि एंगलनि खे पाण छा था चई सघूं, कांग्रुएंट चई था सघूं, उहे एंगल जिन्हनि जी मेजरमेंट पाण में बराबरि हुजे। ठीकु आहे, हाणे पंजो ॾिसंदासीं, हिन में छा आहे त 2 सर्कल्स आर कांग्रुएंट इफ देयर, 2 सर्कल कांग्रुएंट कॾहिं थींदा, ॿई सर्कल मतिलबु सिमिलर त आहिनि। बाक़ी कांग्रुएंट थियण लाइ छा ज़रूरी हूंदो आहे त हुननि जो साइज़ बि ज़रूरी हुजे, त जेकॾहिं हुननि जी रेडियाई जेका आहिनि, मतिलबु ॿिन्ही जा रेडियस हू सेम हूंदा त तॾहिं हू ॿई कांग्रुएंट थी सघंदा। ठीकु आहे, मतिलबु रेडियाई हुननि जा ॿिन्ही जा पाण में बराबरि हूंदा। ठीकु आहे, हिन में ॾिसो हाणे पंजे में छा थो पुछे त कंसीडर द फॉलोइंग पेयर ऑफ सिमिलर फिगर्स, फिगर्स जेके पाण खे मिलियल आहिनि सिमिलर आहिनि, फाइंड द अननोन एलिमेंट्स XY इन द फॉलोइंग। ही बि ॾाढो ख़ासि आहे, हिकु ॿ सब्सक्राइबर मूंखे सेंड बि कयो, बाक़ी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वारे वारे ते ई वीडियो ठहंदियूं आहिनि। ठीकु आहे, हिकदमि वीडियो ॾाढो ठाहिणु ॾुखियो आहे, सवलो न आहे बाबा। हाणे ॾिसो था को आवाज़ु अचे थो, आवाज़ु नथो अचे त मतिलबु पखो नथो हले, न एयर कूलर न पखो, कुझु बि नथो हले। अहिड़ी कर जी गर्मी में जॾहिं पखो बि बंदि हुजे, एयर कूलर बि बंदि हुजे, त हालत ख़राब ई थींदी आहे बाबा। ठीकु आहे, त हिन करे स्लो ई ठाहिणी पवंदी आहे, ईअं बि मतिलबु खोड़ कमकार आहिनि, दुआ कंदा कयो असां लाइ। ठीकु आहे, त पाण खे XY मालूम करिणो, ॾाढो सवलो आहे, हिन में बि को ॾुखियाई वारी ॻाल्हि ई कोन्हे। बसि यादि छा रखिणो आहे, यादि हिकु ॻाल्हि रखणी आहे, छा त बाबा ही साइड जीअं हेपाटन्यूज़ आहे नी, ही साइड ऐं ही साइड बि हेपाटन्यूज़, मतिलबु जेकी साइड पाण खणंदासीं जंहिंजो पाण रेशो मालूम कंदासीं, उहे साइडूं सेम हुजनि, मतिलबु जेकॾहिं बेस खणूं था त ॿिन्ही जा बेस हुजनि, जेकॾहिं परपेंडिकुलर खणूं था त ॿिन्ही जा परपेंडिकुलर हुजनि। ऐं मथे छा रखिणो आहे, मथे वॾी साइड रखणी आहे, जेकी वॾी शेप हूंदी हुन जी साइड मथे रखणी आहे, ऐं नंढी जो साॻियो ई पासो हेठि रखणो। ठीकु आहे, ऐं रेशो मालूम करिणो,
रेशियो मालूम कंदासीं त पोइ पाण खे सभियूं साइडूं बराबरि पाण खे सभई साइडूं या जेका बि अननोन हूंदा उहे मिली वेंदा। ठीकु आहे, छो जो हर साइड जो जेकॾहिं ही हेपाटन्यूज़ आहे त हिन बि हेपाटन्यूज़ जो जेको रेशियो हूंदो उहो सेम हूंदो, भले पाण हिननि मां कढियो आहे। रेशियो साइडनि जो पाण में सेम आहे, हीउ यादि रखो। पाण खे रेशियो मालूम कीअं करिणो आहे, ॾिसणो आहे त बाबा कहिड़ी साइडूं आहिनि जंहिंजा ॿई पासा मिलियल आहिनि। ॾिसो हीउ ॾिसो परपेंडिकुलर, हिन जो परपेंडिकुलर बि मिलियल आहे, हिन जो परपेंडिकुलर मिलियल आहे, हितां पाण खे रेशियो मिली सघे थो। रेशियो मिली सघे थो त पाण वॾो जेको आहे उहो मथे रखियो आहे ऐं नंढो जेको आहे उहो हेठि रखियो आहे, त पाण खे रेशियो घणो मिलियो 3। हाणे पाण सॼियूं साइडूं मालूम करे सघूं था त छो जो पाण ख़बर आहे त रेशियो सभिनी जो सेम हूंदो। ॾिसो हाणे त हिन जी हीउ नंढो पासो आहे, हीउ नंढो पासो आहे ऐं हीउ वॾो पासो आहे। नंढे पासे पाण खे मिलियल हुजे, वॾो पासो मालूम करिणो हुजे त पाण ज़रब कंदासीं, मतिलबु हितां ई तव्हां ड्राइव करे सघो था। ॾिसो पाण खे वॾो पासो मालूम करिणो आहे त पाण छा कंदासीं, वॾो पासो मालूम करिणो आहे त नंढे पासे खे रेशियो सां ज़रब करे छॾिणो। नंढे पासे खे रेशियो सां ज़रब कंदासीं त पाण खे वॾो पासो मिली वेंदो। ईअं ई पाण कयो आहे, हीउ ॾिसो 3 खे पाण 5 सां ज़रब कयो आहे त 15 थियो, हीउ बाबा मिली वियो। ऐं जेकॾहिं पाण नंढो पासो मालूम करिणो हुजे त पाण डिवाइड करे छॾंदा आहियूं, छो जो पाण खे छा नंढो पासो मालूम करिणो आहे त हिन खे मथे खणी वेंदासीं, रेशियो हेठि हलियो वेंदो, मतिलबु वॾे अंग खे डिवाइड करे छॾंदो आहे पाण रेशियो सां त पाण खे नंढो पासो मिलंदो। ईअं पाण हिते कयो आहे। ॾिसो 12 खे पाण 3 सां डिवाइड कयो आहे त पाण खे 4 मिलिया आहिनि। ठीकु आहे, नंढो पासो मिली वियो। सवलो आहे न, उमेद आहे सम्झ अची वेंदो। हिन में ॾिसो, हिन में बि उहो ई आहे, पाण खे y मालूम करिणो आहे, हिन जो ऐं हिन जो x मालूम करिणो आहे। मिलियल ॻोल्हियो, हिन जो मिलियल आहे वॾो पासो, हिन जो नंढो पासो मिलियल आहे, मतिलबु ॿई जेका आहिनि हीउ पासा, हिन जो हीउ पासो ऐं हिन जो हीउ पासो सेम पासा आहिनि, पाण खे मिलियल आहिनि। मथे खे विच में रखियोसीं, हेठे सां वॾे खे मथे रखियोसीं ऐं नंढे खे हेठि रखियोसीं त रेशियो छा मिलियो, रेशियो 2 मिलियो। ठीकु आहे, हाणे हीउ वॾो आहे, हिन जो मालूम करिणो आहे त पाण छा कंदासीं, ॿिनि खे ज़रब कंदासीं हिन 6 सां। ठीकु आहे, सेम पासा आहिनि नी, ॿिनि खे ज़रब कयोसीं 6 सां त हीउ थी वियो 12, 6 12। ओके आहे, वरी ॾिसो हीउ नंढो आहे। ठीकु आहे, हीअ शेप जेकी आहे नंढी आहे त हीअ पाण खे मिलियल आहे, साॻी साइड हिन जी पाण खे मिलियल आहे। त जॾहिं वॾी शइ मिलियल हुजे, नंढी मालूम करणी आहे त पाण वंड कंदासीं, 14 खे वंड कंदासीं 2 सां त 7, सभु मिली विया। ओके आहे, हाणे हीअ पाण कंदासीं। हिन में ॾिसो, हिन में पाण खे बि y हिन जो मालूम करिणो आहे, x हिन जो मालूम करिणो आहे। मिलियल छा आहे, मिलियल पाण खे हीअ मतिलबु साइडूं मिलियल, हीअ पाण में बराबरि हूंदियूं आहिनि, हिन करे उन्हनि 2 ॾिनियूं आहिनि, मतिलबु हीअ पाण में साइडूं बराबरि हूंदियूं आहिनि। त वॾे जो विच में रखियोसीं साइड ऐं नंढे सां डिवाइड कयोसीं त रेशियो छा आयो, 2 रेशियो आयो। हाणे हीउ नंढो आहे त हीउ वॾो आहे, त जॾहिं नंढो मालूम करिणो हुजे त पोइ पाण छा कंदा आहियूं, वॾी वारी साइड खे डिवाइड करे छॾंदा आहियूं रेशियो सां। त 12 खे डिवाइड कयोसीं 2 सां त हिन जो जवाबु छा आयो, 6। हल बाबा, हाणे वॾे जी साइड पाण मालूम करनी है। वॾे जी साइड मालूम करनी है तो पाण छा कंदा आहियूं, ज़रब कंदा आहियूं नंढी जी साइड सां रेशो खे। ॿिनि खे ज़रब कयोसीं चेन सां त जवाबु छा आयो 8। साइडूं मालूम थियूं। आहे को ॾुखियो, सफ़ा सवलो आहे। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। चैनल खे अञा ताईं तव्हां छो न सब्सक्राइब कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं को बि वीडियो तव्हां खां मिस न थिए। वीडियो खे लाइक भी कयो, कमेंट भी कयो ऐं सजेशन में भी ॿुधायो त असांखे छा छा करणु खपे। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।